तन वरियन जे ॿार जशपाल कुमार खे तशद्दुद जो निशानो बणाइण घुटा ॾेई क़त्ल कयो वियो। संदसि लाश लकी गुलाम शाह थाणे जी हद जहान खान चौकीअ वटि हथ आयो। मासूम जशपाल खे संदसि सोट अविनाश क़त्ल करण जो एतराफ़ करे वरितो आहे। उन हवाले सां वधीक तफ़सील धरती टीवी न्यूज़ लकी गुलाम शाह जे रिपोर्टर गोगी राम जी रिपोर्ट में। लखी गुलाम शाह जान खान चौकी ऐं लखी गुलाम शाह थाणे जी हद में मासूम निंगद जशपाल तौर सुञाणप थी आहे, जेको लाश हथ आयो। हिन वक्त जेका उन जा वारस सखर पुलिस लखी गुलाम शाह पुलिस हिन वक्त लखी अस्पताल में मौजूद आहिनि। सुबुह असांखे 8:30 बजे एसओ साहब गॾु हुयो असां सां। उन चयो त डेड बॉडी हिकिड़ी मिली आहे छोकिरे जी लखीअ मां, उहो सुञाणो कंहिंजी आहे हलो। पर हींअर असां जेके असां आयासीं लखी में, असां पंहिंजी छोकिरे जी सुञाणी लाश सां पंहिंजो आहे, पर उन सां बेदर्दी सां उनखे क़त्ल कयो वियो आहे। उनजा गला कटिया विया आहिनि, उनजा हथ कटिया विया आहिनि, उनखे मथे में दिमाग़ में ॾंद भॻा पिया आहिनि। उनखे बेदर्दीअ सां क़त्ल कयो वियो आहे। न उनजी कंहिंसां दुश्मनी बाला ऑफिसरनि खे असांखे अर्ज़ु था कयूं त हिन मौसूम जो बचड़े जो राह ख़ुदा खून न वञे। हिकिड़ो वॾो ज़ुल्म थियो असां सां, वॾो सान्यो थियो आहे ऐं पुलिस असां सां वॾो तावन कयो आहे ऐं उमेद रखूं था त असां सां तावन कंदा ऐं हिन जा कातिल उन्हनि खे सज़ा ॾींदा। हिन मासूम जो कहिड़ो ॾोह आहे, हिन खे बेदर्दी सां क़त्ल कयो आहे। इंक्वायरी हले पई। असांजो SSP सखर ऐं DIG सखर ऐं IG सिंध खां इहो ई मुतालबो आहे त जेके बि हिन मौसूम जा कातिल आहिनि उन्हनि खे कैफ़रे किरदार ते पहुचाइनि ऐं उन्हनि खे सख़्त खां सख़्त सज़ा ॾिनी वञे। फौरी तौर ते इतला मिलण खां पोइ सखर पुलिस असां सां राब्तो कयो ऐं हुन SHO C सेक्शन ॿुधायो त हीअ असां वटां कल्ह छोकिरो जेको आहे सो मिसिंग थियो आहे, जंहिंजी मिसिंग रिपोर्ट असां वटि मौजूदु आहे। असां हिन जे तलाश में हुयासीं ऐं उन इतला मिलण खां पोइ SHO C सेक्शन ऐं छोकिरे जे वारसनि समेत हिते लकी अस्पताल में पहुता आहिनि। वधीक जेको तफ़सील आहे डिटेल आहे उहो SHO C सेक्शन सखर ॿुधाईंदा। डेड बॉडी जी पोस्टमार्टम कराईंदासीं असां पंहिंजे सिविल हॉस्पिटल सखर में, छो कि केस हुतां जो आहे। मां C सेक्शन ते SHO आहियां पाण। इंशाल्लाह हक़ थींदो, ॿार आहे, हिन सां नाक न थींदो। जेतिरो थी सघियो हिन जे लाइ घणे खां घणी हिन जी हेल्प कई वेंदी। जाइज़ कोशिशि कंदुमि जेको बि इन में इन्वॉल्व हूंदो उनखे पंहिंजी जाइज़ी कानून मूजिबि उनखे सज़ा ॾिनी वञे। अननोन डेड बॉडी माना का बि उनजी इंफॉर्मेशन न हुई त किथां जो आहे, काॾों जो आहे, किथे डेथ कयो अथऊं। पोइ असां जो सदखाने में डेड बॉडी रखीसीं। जॾहिं माण्हू उनजे वारसनि खे ख़बर पई, उहो आया, पुलिस खे ख़बर पई, सखर जी पुलिस बि आई। हुनखे तशद्दुद करे सखर में मारियो वियो आहे, पर शिकारपुर जी एरिया में हुनखे फिटी कयो वियो आहे। छो जो डेथ उते थी आहे सखर में, सो उते ई सिविल अस्पताल सखर में हुनजो पोस्टमार्टम थींदो। उन खां अलावा जेको आहे फर्दर जेकी बि इंक्वायरी रिक्वायरमेंट उहा सखर में पुलिस पाण ई कंदी। कैमरामैन महेश कुमार सां गॾु गोगी राम, धरती टीवी न्यूज़, लकी गुलाम शाह।